कोट अलाए जमाली जी बिजली, कोट गफूर जमाली जी बिजली, कोट गुलाम हैदर जमाली जी बिजली, कोट अलानी जमाली जी बिजली, कोट गफूर जमाली जी बिजली, कोट सफदार जमाली जी बिजली, कोट गुलाम हैदर जमाली जी बिजली। सांगी फरोज जूडो लग गोट अलानी जमाली गोट सफदार जमाली जो ट्रांसफार्म हसी को इंतजामिया जी बदनीयती सबब 4 महीनन का ख़राब समय गोठाणा सख्त गर्मी में बिजली का महरूम गोठाणन जो एहतजाज जूडो इसको इंतजामिया जी नाली सबब गोट अलानी जमाली गोट सफदार जमाली जो ट्रांसफार्म मुसलसिल 4 महीनन का ख़राब पियल है जैं सबब गोठन की बिजली मुकम्मल तौर ते बंद है। सख्त गर्मी घुट बूसट सबब गोठाणन जो जीअण जंजाल थी वियो है। मुतासिर गोठाणन अब्दुल गफूर जमाली, एजाज अली जमाली, अब्दुल रज़ाक जमाली, मुमताज़ अली जमाली, अली अकबर जमाली, फराज जमाली बिन गजी हेस्को इंतजामिया जूडो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते इन्हनि चयो त असांजे ॻोठ जो ट्रांसफार्म लगातार 4 महीननि खां हसीको अमलदारनि जे रखियल प्राइवेट मुलाज़िमनि रिश्वत न ॾियण तां हथ वठी ख़राब करे बिजली बंदि करे छॾी आहे। बिजली बंद हुजण करे जदीद दौर में बि असां पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिस्को जे अमलदारनि आॾो बार शिकायतूं कयूं आहिनि पर अमलदार असांजी हिकु बि नथा ॿुधनि जंहिं करे सख़्त गर्मी में अज़ियतूं भोगे रहिया आहियूं। हिननि DC मीरपुर ख़ां समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी बिजली फ़राहमी बहाल कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।